मोहतरम नाज़रीन, अल्हम्दुलिल्लाह सुखने संज चैनल तां जारी सारी आहे। अमा मुस्तफ़ीद थियो था पिया माशाअल्लाह बुज़ुर्गान ख़िताब करे विया ऐं टाइम बिल्कुलु तंग थींदो थो वञे। इन ख़ातिर असां वधीक तफ़सील ऐं तूल नथा ॾियणु चाहियूं। तुरंत हिन वक़्तु लाइन ते असां सां नजफ़ अशरफ मां मौजूदु आहिनि हुज्जतुल इस्लाम समात शेख ज़वार हुसैन शरीफ़ी साहब जन। असां साईं जन जी ख़िदमत में गुज़ारिश कंदासीं। साईं जन जो मौज़ू आहे मौला अली अलैहिस्सलाम जी यतीमन सां मोहब्बत। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला इंद वफ़ातिही अल्लाह अल्लाह फिल ऐताम वला फला तुहिब्बु अफ़वाहहुम वला यज़ीउ बिहज़रतिकुम। मोहतरम नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका पहिरियां सुखने सिंध के इमाम अली अलैहिस्सलाम कॉन्फ्रेंस मुनक़्क़द करण ते मुबारकबाद पेश कयां थो। छोकी दामन वक़्त में गुंजाइश कोन्हे, इन करे बग़ैर कंहिं तमहीद जे मां पंहिंजे मौज़ू ते अचां। अजर गाय में मूंखे मौज़ू ॾिनो वियो आहे मौला अली जी यतीमनि सां मोहब्बत। इन मौज़ू में 4 खां 5 शयूं आहिनि जेके मौज़ू बहस रहंदियूं। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि वज़ाहत तलब आहे त यतीम जो मतिलबु छा आहे, यतीम जी माना छा आहे। में क़ुरान ऐं अहदीस में छा अल्लाह साईं या छा पैगंबर इस्लाम में छा फरमायो। उन खां पोइ टियों मरहलो इहो ईंदो त मौला अली अलैहिस्सलाम यतीमनि सां मोहब्बत ऐं शफ़क़त जो इज़हार कीअं कयो। चौथों आख़िरी मरहलो इहो ईंदो त मौला अली अलैहिस्सलाम जी यतीमनि सां मोहब्बत मंझां असांखे दर्स ऐं सबक़ कहिड़ो थो मिले। असां पंहिंजे मौज़ू ते ईंदे त सभ खां पहिरियों जेको नुक़्तो आहे उहो इहो आहे त मौला अली जेको यतीमनि सां मोहब्बत जो इज़हार कयो, यतीम जो मतिलबु छा आहे। जॾहिं असां यतीम लफ़्ज़ जे मतिलब तरफ़ अचूं था त लुग़वी माना में यतीम लफ़्ज़ यतीम जो 2 माना आहिनि। पहिरीं माना आहे अल युतम जो मतिलबु आहे मन ला नज़ीर लहू, यानी जहिड़े नमूने सां चयो वेंदो आहे लुअलतुल यतीमा, यानी ऐ ला उहा इहा आहे त मन फ़क़द अबाहु इज़ा कान इंसान। अगर लफ़्ज़ यतीम इंसान में इस्तेमाल थिए त यतीमनि खे चइबो आहे जंहिंजो पीउ न हुजे। ऐं अहिड़े नमूने सां अगरि यतीम लफ़्ज़ जानवरनि में इस्तेमाल थिए त हुनजो मतिलबु इहो मन फ़क़द उम्माहु इज़ा कान हैवान। अगरि हैवान में यतीम कंहिंखे चइजे त उहो आहे जंहिंजी माउ न हुजे। शरई एतबार सां यतीम जो मतिलबु आहे मन फ़क़द अबाहु व हुव फ़ी हाल सिबा, अहिड़ो ॿार जंहिंजो पीउ दुनिया छॾे वञे पर हू अञा अहिड़े ॿार खे यतीम चइबो आहे। ऐं इस्तिलाही माना में यतीम मतिलबु छा आहे, अल यतीम हुआ फ़ुक़दान शऊर बिल अमन। यतीमनि खे चइबो आहे जंहिं वटि शऊर बिल अमन न हुजे, यानी जंहिंखे अहसास न हुजे त मां हाणे अमान में आहियां, इन खे यतीम चइबो आहे। इहो थी वियो यतीम जो लुग़वी शरई ऐं इस्तिलाही माना। यतीम कुरान मजीद जी आयत में हिकु तज़किरो कंदुमि ताकि मुकमल इहातो कजे थोड़े वक़्त में। कुरान मजीद में सूरह ज़ुहा में आयत नंबर 9 में अल्लाह ने इरशाद फरमायो फ़अम्मल यतीम फला तक़हर, यतीमनि जी तो
नबी साईं फरमायो अगर कोई ख्वाहिश में रखे तो वो कंहिं यतीम जी पालण करे। जंहिं यतीम खे पालियो, नबी साईं फरमायो जन्नत मुशाई गॾु हूंदो, जी ॿ आङुरियूं पाण में गॾु हूंदियूं आहिनि। उन खां पोइ हिकु ॿी हदीस आहे पैगंबर इस्लाम जी, नबी साईं फरमायो मम मसहा यदहु अला रअस यतीमिन तरहुम लहू। अगर कोई शख्स यतीम जे सिर जे मथां रहम कंदे, शफ़क़त ऐं महिरबानी कंदे हथ फेरे, तो नबी से फरमाया तो आताहुल्लाहु अज़्ज़ व जल्ला बिकुल्लि शारतिन, अल्लाह साईं उनखे अता कंदो हर वार जे बदिले में, जेको उनजे हथ जे हेठां जेका यतीम जा वार ईंदा, उन हर वार जे बदिले में अल्लाह साईं छा अता कंदो, नूरन यौमल क़यामा, क़यामत ॾींहुं अल्लाह हिकु नूर उनखे अता कंदो। वरी टी हदीस नबी साईं ॾिसूं था, नबी साईं फरमायो अना व अलीयुन अबवा हाज़िहिल उम्मा, मां ऐं अली हिन उम्मत जा पीर आहियूं। ऐं ख़ुदि मौला अमीर जन फरमाइनि था यतीम जे बारे में, त अना अबुल ऐताम वल मसाकीन, मौला जन फरमाइनि था मां यतीमनि मिस्कीननि जो पीउ आहियां। यानी अमीरुल मोमिनीन जी नज़र में यतीमनि जी एॾी अहमियत आहे। मौला फरमाइनि था यतीम टोटल 4 साल खिलाफत जा ज़ाहिरी खिलाफत जा रहिया आहिनि। 3 सालनि में सभ खां अहमियत जेका ॾिनी वई उहो ॿिनि शयुनि खे ॾिनी। सभ खां पहिरियों अहमियत अल्लाह जे वली अदल खे ॾिनी, ऐं उन अदल वारी हुकूमत में अगर कंहिं शख्सियत खे, कंहिं इंसाननि मां कंहिंखे वधीक अहमियत हुई त उहो यतीम हुआ। अमीरुल मोमिनीन यतीमनि सां एॾी शफ़क़त ऐं महिरबानी सां पेश ईंदा हुआ जो कूफे जा माण्हू अश अश करे उथंदा हुआ। हिकु रिवायत में मिले थो त ईरान जे शहर हमदान मां कुझु अली जे चाहण वारनि मौला अली जे बारगाह में कुझु मोमिनीन पंहिंजे हथनि सां उन्हनि यतीमनि खे माखी खाराई। जॾहिं मौला अली पंहिंजे हथनि सां माखी खाराई, हाणे इहा रिवायत अबू तुफैल जी रिवायत आहे। अबू तुफैल चए थो त रअयतु अली अलैहिस्सलाम यदउल यतीम, मूं ॾिठो अमीरुल मोमिनीन जॾहिं यतीमनि खे सॼो फयुतइमुहुमुल असला, उन्हनि यतीमनि खे माखी पंहिंजे हथनि सां खाराई। हत्ता क़ाल बाज़ असहाबिही, ऐसी ताईं जो बाज़ असहाब इहे चवंदा नज़र आया लविदतु इन्नी कुंतु यतीमा, काश असां बि यतीम हुजूं हा, अली असांखे बि ईअं ई शफ़क़त ऐं मोहब्बत सां खाराए हा जीअं यतीमनि खे खाराए थो। हिकु रिवायत ॿी रिवायत में आहे त जीअं जेका माखी अमीरुल मोमिनीन वटि आई, मौला फरमायो सभ खां पहिरियां यतीमनि खे सॼो, उहे पेट भरे खाइनि, पोइ जेका बचे उहा सहाबा में तक़सीम कयूं। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त अमीरुल मोमिनीन वक़्तु यतीमनि जी केतिरी अहमियत ऐं केतिरी अहमियत हुई। अमीरुल मोमिनीन यतीमनि खे हर जाइ ते अहमियत ॾिनी, हर मक़ाम मंज़िलत ते जिते बि पाण मौजूद हूंदा हुआ, यतीमनि खे वाज़े तौर ते अहमियत ॾींदा हुआ। अहिड़े नमूने सां हिकु ॿी रिवायत मिले थी त अमीरुल मोमिनीन हिकु दफ़ो वञनि पिया, हिकु ख़ातून हुई जेका पाणी जी मश्क भरे वञी रही हुई। अमीर मोमिनीन जॾहिं उनखे थकल ॾिठो त ही हली नथी सघे का, इनखे परेशानी आहे। अमीर
अमीरुल मोमिनीन जॾहिं इहो ॿुधो घर मोटिया, उहा राति अज़ियत में अमीरुल मोमिनीन गुज़री। जॾहिं सहरी जो वक़्तु थियो, मौला अमीर इस्लाम गोश्त खयो, कुझु अटो खयो, घी खयो, कुझु तमर यानी खजूरूं खयूं, थेलो भरे के अमीरुल मोमिनीन घरां रवाना थिया। जॾहिं रस्ते में पहुता, रस्ते वञनि पिया, कंहिं साहबी मौला जे फरमायो, मौला ये असांखे थेलो असां खणूं। अमीरुल मोमिनीन फरमायो, तव्हां दुनिया में तो मुंहिंजो ॿार खणो था, छा आख़िरत में भी मुंहिंजो ॿार तव्हां खणंदव? फरमायो आख़िर में दुनिया में ॿार बि अली खे खणंदी। अजन ग्रामी जॾहिं अमीरुल मोमिनीन पहुता, बाब कयूं, खातून पुछो केर? अमीरुल मोमिनीन फरमायो, उहो आहियां जंहिं कल तव्हां सां गॾु तव्हांजे पाणी जी मश्क खणी करे मंज़िल मक़सूद ताईं पहुचाई। हुन खातून दरवाज़ो खोलियो। जॾहिं दरवाज़ो खोले अमीरुल मोमिनीन ॾिठईं, अमीरुल मोमिनीन लाइ हिकु जुमिलो फरमाई त रज़ी अल्लाहु अन्का व हकम बैनी व बैन अली इब्न अबी तालिब। ऐं बंदे खुदा अल्लाह तो राज़ी थिए, बाक़ी अल्लाह मुंहिंजो ऐं अली जे दरमियान में फ़ैसिलो कंदो। जॾहिं अमीरुल मोमिनीन जुमिला ॿुधा, मौला फरमाए कनी जो खुदा मां चाहियां थो त मां बि इन सवाब में शरीक थियां, लिहाज़ा मूंखे कम ॿ आहिनि, हिकिड़ो कमु तूं कर, हिकिड़ो मां कयां। अगरि तूं मानी पचाए त मां ॿारनि खे खेॾायां, अगरि तूं ॿारनि खे खेॾाएं थी त मां मानी पचायां। हू खातून चए थी त मां कुदरत रखां थी, मां ॼाणा थी मानी पचाइण, मां मानी पचाईंदो, तव्हां ॿारनि खे खेॾायो। रवायत चए अमीरुल मोमिनीन ॿारनि खे खेॾायो, ईअं खेॾायो जीअं पंहिंजनि ॿारनि खे खेॾाइबो आहे। इन तफ़सील में नथा वञूं त ॿारनि खे कीअं नमूने सां खेॾायूं, तारीख़ी या मंज़र जी कशी कई आहे। बहरहाल मुख़्तसर कयां त अमीरुल मोमिनीन जॾहिं ॿारनि खे खेॾाए पियो, घड़ी घड़ी बार बार उन्हनि ॿारनि खे हिकिड़ो जुमिलो चए पियो। मौला फरमाए पियो, या बुनैया इजअल अली इब्न अबी तालिब फी हल मिम्मा उमिर फी अमरिका। ए ॿारो मूंखे माफ़ कजो, जेको हुक्म अल्लाह जी तरफ़ां तव्हांजे हक़ में आयो आहे, शायदि अली खां उन में कोताही थी, मूंखे माफ़ कजो। बार बार अली मौला जो जुमिलो चयो। अली मौला जो जुमिलो बार बार चवण ॿुधाए थो पियो त यतीमनि जो केतिरो हक़ आहे, केतिरा हुकूक आहिनि यतीमनि जा असांजे मथां, जेका असां अदा नथा करायूं। बहरहाल उन और ख़ातून जॾहिं अटो खमीर कयो, अटो ॻोठो, उन खां पोइ जॾहिं ही तयारु थी, अमीरुल मोमिनीन चई त मूंखे तनूर जो ॿारे ॾे। अमीरुल मोमिनीन जॾहिं तनूर ॿारियो, रवायत चए जॾहिं तनूर ॿरी वियो, अमीरुल मोमिनीन पंहिंजो चहिरो तनूर जे वेझो खणी विया, वेझो तनूर जे पंहिंजो चहिरो वेझो करे हिकु जुमिलो फरमायो, ज़ुक या अली हाज़ा जज़ाउ मन ज़य्यल अरामिला वल यतामा। ए अली, हिन बाहि जो मज़ो चख, तो यतीमनि जे हक़ में कोताही कई आहे, ग़फ़लत कई आहे। दोस्तो, ही रवायत शायदि तव्हांजे असांजे लाइ सबक़ आहे, वरना अमीरुल मोमिनीन कोताही सवाल ई नथो पैदा थी सघे, पर तव्हां असांजे लाइ ही सबक़ आहे। ही रिवायत बिहार नवाब जिल्द नंबर 41 में मौजूद है। अगर कहें दोस्त के ॾिसणी या पढ़नी हुजे त रिवायत बिहार नवाब में मौजूद है। ये मंज़र उन ख़ातून जे पाड़ेसरी औरत ॾिठो जेका अमीरुल मोमिनीन सुञाणे पई। जॾहिं उन ॾिठो फौरन आई, उन चयो त ए बंदे, ए अल्लाह जी कनीज़, तू कहिड़ो कमु करे थो? ही कंहिंखां कमु कराए थी, कंहिंखां ॿार थो खेॾाए? ही त अमीरुल मोमिनीन आहे। जॾहिं हुन अमीरुल मोमिनीन लफ़्ज़ ॿुधो थी अली आहे, उहो अली कुझु वक़्तु पहिरियां जंहिंखे बुरो भलो चए पई, हाणे ही औरत शर्मिंदा थी आई मौला वटि। मौला खे चयईं, मौला मूंखे माफ़ कजो, मूंखे शर्म थी अचे तव्हां खां, मां कहिड़े नमूने सां माफ़ी ॾियां। अजीब जुमिला दोस्तो। अमीरुल मोमिनीन फरमायो, तूं शर्मिंदा न थी, मूंखे तोखां शर्म थो अचे त मां तोखां कीअं माफ़ी वठां। ही रवायत लफ़्ज़ न हुजनि त मां न पढ़ा, ही अमीरुल मोमिनीन जी शान जे मुताबिक़ न आहिनि जो पढ़ूं, पर ही तव्हां असांजे लाइ सबक़ आहे। अगरि कंहिं यतीम जे हक़ में तव्हां असां कोताही कई आहे त असां बि पहिरियां अल्लाह जी बारगाह में माफ़ी घुरूं, पोइ यतीम जो हक़ अदा कयूं। बस दोस्तो, आख़िरी रिवायत तव्हांजी रहमत तमाम। अमीरुल मोमिनीन यतीमनि सां जंहिं नमूने सां मोहबत कई, मोहबत जो इज़हार कयो, उन्हनि जी शफ़क़त ऐं परवरिश कई। दोस्तो, मूंखां पहिरियां साईं बुज़ुर्गवार बि पंहिंजे ख़िताब में जुमिलो चयो त यतीमनि खे
परवरिश ऐं ख़िदमत करणी पवंदी ईअं करणु घुरिजे जीअं तव्हां असां पंहिंजे ॿारनि जी पंहिंजे भाइरनि जी आहियो। दुनिया में केतिरा ॿार यतीम आहिनि, हद लाइ तव्हां असां नथा पहुची सघूं, पर तव्हां असांजो फर्ज़ु आहे त कम से कम असां पंहिंजे पाड़े में जेके यतीम रहनि था उन्हनि जो ख़्यालु रखूं। तव्हां असां पंहिंजे अज़ीज़ अकारिब में जेका यतीम आहिनि, पंहिंजे रिश्तेदार यतीम आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखूं। अगरि हर माण्हू पंहिंजे पाड़ेसिरी ऐं पंहिंजे अज़ीज़ अकारिब में जेके यतीम आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखे त पूरी दुनिया में को बि यतीम बेहाल न हूंदो इंशाअल्लाह। रही ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि त तव्हां ॾिसो था यतीम खाना अॼुकल्ह हर जॻह ते खुलिया पिया आहिनि। भली ॻाल्हि खुलणु घुरिजे, माण्हुनि में ताउन बि कनि था, इहा बि भली ॻाल्हि ताउन कनि, लेकिन सवाल इहो आहे छा ताउन करण सां, पैसा ॾियण सां, छा मोहबत जेका अली यतीमनि सां कई आहे छा उनजी सूरत इहा अदा थी वञे? त जवाब आहे न। सवाब ज़रूर आहे, पर सीरत अली अमीरुल को हलणु चाहे थो त यतीमनि सां मोहबत जी तकाज़ा फ़क़ति पैसा न आहिनि, उन्हनि खे वक़्तु ॾियण बि आहे, उन्हनि सां गॾु खेॾण बि आहे, उन्हनि खे वक़्तु ॾिजे, उन्हनि सां खेॾिजे बि सही। बसि आख़िरी रिवायत इमाम सादिक़ फरमाइनि था यतीमनि सां कीअं हलिजे, कीअं उन्हनि सां उथबे कजे, उन्हनि जी कीअं परवरिश कजे। इमाम सादिक़ फरमाइनि था अदबिल यतीमा मिम्मा तुअद्दिबु मिनहु वलदक, यतीमनि जी ईअं परवरिश कयो जीअं पंहिंजे पुट जी कयो था। मतिलबु फरमायो अगरि किथे मारण जी नौबत अचे न यतीम खे, वज़रिबहु मिम्मा तज़रिबु मिनहु वलदक, उन्हनि खे बि ईअं मारो जीअं पंहिंजे पुट खे मारियो था। यानी अदब जे ख़ातिर किथे नौबत अचे मारण जी त ईअं ज़ालिमनि वांगुरु बि न मारो ऐं उनखे छॾे बि न ॾियो त भला उहो जेको कुझु वणे करे। छो त अॼुकल्ह यतीमनि सां ईअं थिए थो, कोई कंहिंखे थप हणे थो, कुझु सम्झाए थो वॾो त नंढा चवनि था त बाबा यतीम आहे कुझु न चओसि, ईअं कुझु न चओसि, कुझु न चओसि, कुझु न चओसि कंदे 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 उहो यतीम जेको आहे पंहिंजे रस्ते खां हटी वञे थो, पोइ नशे में पए थो। जॾहिं परवरिश न थींदी, को शफ़क़त न कंदो, कोई तरबियत न कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रस्ते खां हटी वेंदो। وآخر دعوانا الحمد لله رب العالمين صلى الله على محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين صلوات محمد وعلى اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم माशाअल्लाह ये आसाना समाते से दरबार से समझन जेके मौला अली सलाम जी यतीम सां मोहब्बत बेहतरीन गुफ्तगू करे आया। आवाज तकरार पियो अचे, हिकड़ी माइक बंद कयो। ज्यादा था कयूं उन्हनि पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो ऐं असांजे हिन महफ़िल में शरीक थिया। पर असांजी तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फरमायो।